सिंध जे लाइ नयूं सोचूं पैदा करण जी दावा कंदड़ समाजी तंज़ीम सिंध विजन पारां छंछर ॾींहुं मकानी होटल में सिंध एजेंडा ऐं सलाहकारी मुबाहिसो जे उनवान हेठि सेमिनार थियो। सॼे ॾींहं जे उन सेमिनार में सिंध में बहितरीन हुकुमरानीअ ते सैयद मुहिबुल्लाह शाह, सिंधी माण्हुनि जे कामयाबियुनि ते रिकोडेक कंपनीअ जे MD ऐं थरकोल लाइ एंग्रो कंपनीअ जे अॻूणे सरबराह शम्स शेख, मुआशियात ते डॉक्टर इशरत हुसैन, कोटा सिस्टम ते रसूल बख्श बलोच, सिंध जे आईंदे ते मीर मज़हर टालपुर, सिंध जे ज़राअत ते नदीम शाह, अरिड़हीं आइनी तरमीम ऐं आइनी शिक 149 ते बैरिस्टर मुस्तफ़ा महेसर ऐं ॿियनि सूबनि खां सिंध में आबादकारीअ ते प्रोफेसर मुश्ताक मीराणी ऐं सिंध विजन जे अॻुवाण ऐं मेज़बान अली मर्दान राहूजे ॻाल्हायो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे मुल्क जे नामियारे कामोरे मुहिबुल्लाह शाह चयो त बहितर हुकुमरानी समूरनि मामरनि जी जड़ आहे। उहा बहितर थींदी त बाक़ी शयूं बहितर थींदियूं। हुन चयो त बद हुकुमरानीअ जे करे न औरतुनि जा मसइला हल थींदा, न तालीम, न ज़राअत, न रोज़गार, न ई अमन अमान जा मसइला हल थींदा। थर में कोयले मां बिजली पैदा कंदड़ शम्स शेख चयो त सिंध जूं कई ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेकी पंहिंजे अवाम खे तोड़े दुनिया खे ॿुधाए सघजनि थियूं। हुन चयो त असां थर में 2012 में जेको कमु कयो उन ते असांजी मुखालफ़त थी, पर अॼु जेकी ॿियूं कंपनियूं आहिनि उन्हनि खां केर बि पुछण वारो ॼण त आहे ई कोन। हुन चयो त दुनिया में हेवी डंपर थर जूं सॿाझियूं औरतूं हलाइनि थियूं। अहिड़ो कमु चीन, रूस ऐं दुनिया जे कंहिं बि मुल्क में कोयले जे खाणियुनि ते रुॻो मर्द ई करे सघनि था। हुन चयो त असां $अरबें जो मनसूबो शुरू कयो, उन मां बिजली पैदा करणु शुरू कई, उहा असांजी फ़तह आहे। मुआशियात जे माहिर ऐं अॻूणे वज़ीर डॉक्टर इशरत हुसैन चयो त सिंध मुल्क जो सभ खां वॾो अरबन इलाइक़ो आहे, पर उन जे वॾनि शहरनि में पब्लिक ट्रांसपोर्ट कान्हे। 1950 में सिंध जी आमदनी 155 हूंदी हुई, जेका 2017 जे अंगनि मूजिबि 117 वञी बची आहे। असां बलोचिस्तान खां बहितर आहियूं, पर जे कराची, हैदराबाद ऐं सखर खां सवाइ सोचूं त पोइ असां फाटा खां बि वयल आहियूं। कोटा सिस्टम ते अॻूणे वाइस चांसलर रसूल बख्श बलोच चयो त उन ॻाल्हि जी घुर्ज आहे त कोटा सिस्टम ते वरी ग़ौर कजे। उहो कंहिं बि बयान जे हिसाब सां न सोचिजे, पर सरकारी नौकरियुनि, इख़्तियारियुनि, तालीमी दाख़िलाउनि, स्कॉलरशिपुनि तोड़े गैर सरकारी कारपोरेशन में सिंध जो केतिरो सैकड़ो बीहंदो उहो पिणु सोचिजे। सिंध जे आईंदे ते मीर मज़हर टालपुर चयो त हर माण्हू सलाहूं ॾिए थो। केतिरा माण्हू पाण कमु कनि था, पर घणाई अहिड़नि सलाहकारनि जी बि आहे जेकी कमु नथा करणु चाहिनि। असांखे अवाम ॾे मोटिणो पवंदो, उन्हनि जा ॾुख सूर मालूम करणा पवंदा। सियासत खां सवाइ का बि शइ फ़ैसिला न करे सघंदी, उन करे पंहिंजा सियासी धणी बदिलाइणा पवंदा। सिंध जे ज़राअत ते नदीम शाह इंतिहाई तफ़सीली ॻाल्हियूं कंदे ज़राअत जे ॻोठाणे ऐं शहरी बेहक, क़ीमतुनि में थींदड़ जुठ ऐं फ़सुलनि जे हवाले सां तबाही बयानु कई। हुन चयो त कॾहिं कॾहिं असांखे पैदा कयल जिन्सुनि जी खणाईअ जो भाड़ो बि ॻिचीअ में पवंदो आहे। हुन चयो त असां उहो बि ॾिठो आहे त भींडियूं 20 रुपया किलो ते खणी वेंदा आहिनि ऐं कराचीअ में 80 ऐं 100 रुपयनि में विकिरो थींदियूं आहिनि। उहो विच ते मौजूदु माण्हू ऐं माशाखोर असांजे लाइ अज़ाब बणियल आहे। अरिड़हीं आइनी तरमीम ऐं आइनी शिक 149 ते बैरिस्टर मुस्तफ़ा महेसर आइनी शिकुनि ते तफ़सील सां ॻाल्हायो। अरिड़हीं तरमीम जे फ़ाइदनि तोड़े जनरल मुशर्रफ पारां आइन में दाख़िल करायल कुझु शिकुनि खे तब्दील न करण जो तफ़सील पिणु ॿुधायो। हुन कई इतफ़ाक़ ॿुधाया त कीअं हिक मौक़े ते पीपल्स पार्टीअ जे 2012 वारे बिटे मकानी निज़ाम ख़िलाफ़ु ज़मीर घुमरो ऐं हू पिटिशनर हुया, ऐं सिंध सरकार पारां उन जी पैरवी फ़रोग़ नसीम ऐं अनवर मंसूर ख़ान पए कई, जंहिंखे सरकार 50 लख ऐं 70 लख फ़ियूं ॾिनियूं हुयूं, जॾहिं त सरकार पंहिंजे एडवोकेट जनरल फ़ताह मलिक खे केस जी पैरवी करण खां रोकियो हो। ॿियनि सूबनि खां सिंध में आबादकारीअ ते प्रोफेसर मुश्ताक मीराणीअ ॿुधायो त कीअं क़ानून ऐं अख़लाक़ियात जे ख़िलाफ़ु सिंध में ॿियनि सूबनि जूं आबादकारियूं कयूं वयूं। हुन चयो त सिंध सूबो मौजूदु आबादीअ खां मथे माण्हुनि जो बार बि न खणी सघंदो ऐं उन जी जाइ बि कोन्हे। हुन चयो त हुकूमतुनि खे घुर्जे त उहे सिंध जे बारे में संजीदगीअ सां सोचीनि त उहो बि मुल्क जो हिसो आहे। प्रोग्राम में सिंध विजन जे अॻुवाण ऐं मेज़बान अली मर्दान राहूजे उन मेड़े जे बारे में
ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते पंहिंजो तफ़सीली नोट पेश कयो ऐं चयो त उन समूरी कार्रवाईअ खे हिकु महीने अंदरि किताबी शिकल में आंदो वेंदो।